तालका वाड़ो रिपोर्टर नदीम जहांगीर मेमन कौमी तवज्जा न्यूज़ चैनल दिसंबर तेमुरी शाख भरसा गोठ हायर सेकेंडरी स्कूल खंबड़ा इलम परायो सिंध संवारियो सिरे हेठ सकाफती दिहाड़ो मल्हायो वियो जंहिंमें उस्तादनि ऐं शागिर्दनि शहरियनि भरपूर नमूने सां हिस्सो वरितो। शागिर्दनि सिंधी गीतनि ते झुमरियूं पाए रक़्स करे माण्हुनि खे जुमाए छॾियो। इन मौक़े ते स्कूल जे प्रोफेसर याज़ अहमद कलवड़, प्रिंसिपल मोहम्मद हयात बुख्टी, उस्ताद गुलाम सरवर मेमन, उस्ताद अल्लाह यार चौहान, उस्ताद आफ्ताब अहमद सूमरो, शहरी एक्शन कमेटी खंबड़ा के चेयरमैन उस्ताद एडी थईम, एडवोकेट आसिफ अली खंबड़ो, कॉमरेड शहजादो चाचा ने बेन भरपूर नमूने से खंबड़ा स्कूल में सकाफती दिहाड़ो वडे जोश ऐं जज्बे सां मल्हायो, जिन ते साफ़ियन अली हसन मज़ारी, मोहम्मद अकमल खंबड़ो, मोमिन अली मज़ारी ऐं रिपोर्टर नदीम जहांगीर मेमन भी शिरकत कई। सब खां पहिरीं असां शुक्रगुज़ार आहियूं असांजी क़ौमी न्यूज़ वारनि जा ऐं असांजो ही प्रोग्राम जेको दुआ पब्लिक स्कूल उडेरो ॻोठ शाहनवाज़ जुणेजो में सकाफ़ती रंगनि सां जेको आहे मल्हायो वियो। इन में मुख़्तलिफ़ तरीक़नि जा ॿारनि टेबलोज़ पेश कया जिन में हिकिड़ो मैसेज हो त सिंध जी सकाफ़त हज़ारें साल पुराणी आहे। उन में लोक ॻोठाणी तरीक़ेकार ॾेखारियो वियो, हारी वॾेरे जो तरीक़ेकार ॾेखारियो वियो, जेका माना असांजो जेको कल्चर आहे ॿाराणियुनि जो उनखे उजागर कयो। असांजे ॿारनि सुठे नमूने परफॉर्म कयो। इहे असांखे ॾियाड़ आहे हिकु सिंधी हुजण जे नाते, हिकु क़ौम हुजण जे नाते मल्हाइणु घुरिजनि ऐं असांजो इहो क़ौमी काज हो, इहो असांजो फ़र्ज़ु हो जेको असां अॼु पंहिंजो पूरो कयो ऐं इहो हर हिकु माण्हू जो फ़र्ज़ु आहे त हिकु सिंधी हुजण जे नाते पंहिंजी सकाफ़त खे उजागर। सब खां पहिरीं क़ौमी न्यूज़ वारनि जी महिरबानी जेको असांजे सॾायल कोठ में ते आया ऐं असांजे एकता ॾींहं में शामिल थिया। ये दुआ पब्लिक स्कूल ॾोराणे इलाइक़े जो स्कूल आहे जो सिंध एजुकेशन फाउंडेशन तव्हां सां हली रहियो आहे। उन खां पोइ अॼु जी जेका असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण लाइ हिते जेके मुख़्तलिफ़ असांजे ॿारनि टेबलोज़ पेश कया आहिनि ऐं गीत ॻाया आहिनि, क़ौमी गीत ॻाया आहिनि ऐं प्लस में असां स्टेज ते ऐं भरपा जेके असांजा जेके सिंधी सकाफ़त जूं जेके शयूं आहिनि उहो स्टाल लॻाया आहिनि त जीअं असांजी सकाफ़त जेका तमामु क़दीम 5000 पुराणी जेका सकाफ़त उहा हमेशह उजागर आहे, जेका असांखां विसरी चुकी असां उनखे ॿीहर यादि करण जो वचन जेको वॼायो आहे उहा हमेशह असां वरी उनखे ॿीहर यादि करण जी कोशिशि कई आहे त हमेशह असांजी इहा सकाफ़त हमेशह ऐं असांखे यादि हुजे ऐं असां इन पंहिंजी सकाफ़त खे जेको आहे हमेशह ऐं दुनिया में दुनिया जे ॿिए माण्हुनि ताईं पहुचाए रहंदा रहूं ऐं हमेशह अहिड़ा असां प्रोग्राम कंदासीं त जीअं इन खां अलावा असांजो इहो बि हिकिड़ो वचन असां हिते कयो आहे त असां सकाफ़त सां गॾु दिसंबर जो महीनो सिंध जी सकाफ़त जो महीनो करे मल्हायो वेंदो आहे। सो सिंधी क़ौम लाइ कंहिं ईद खां घटि न आहे। स्कूल सिंध सपोर्टेड जेको दुआ पब्लिक स्कूल आहे इन तरफ़ां अॼु स्कूल में सिंध कल्चर प्रोग्राम कयो वियो जंहिंमें ॿारनि तमामु बहितर नमूने सेलिब्रेट कयो। स्टेज ते आया, पंहिंजा ख़ाका, टेबलोज़, क़ौमी गीत ऐं तक़रीरूं कयूं ऐं अॼु असां ॿारनि जे अंदरि वॾी ख़ुशी ॾिठीसीं। ॿारनि लाइ ईअं सम्झो ईद जो ॾींहुं हो, उहा ईद जेका कंहिं मज़हब या कंहिं अक़ीदे जी मोहताज कोन्हे। हर मज़हब, हर फ़िरके, हर क़िस्म जे ॿार गॾिजी हिकिड़ी जाइ ते वेही ईद सेलिब्रेट कयो ऐं असांजो इहो पैगाम आहे त जेका असांजी तारीख़ी हैसियत आहे उनखे यादि करणु खपे ऐं उनखे प्रोमोट करणु खपे। जीअं पाण किथे कंहिं तारीख़ जी दुज़ हेठि लटिजी न वञूं। ईंदड़